सखर में रिपोर्ट करे हफ़ीज़ लाशहरी सेकेंडरी ऐं हायर सेकेंडरी स्कूल में इस्लामियात ऐं अरबी पढ़ाईंदड़ उस्तादनि जे सखर बोर्ड इंटरमीडिएट जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ सखर प्रेस क्लब ॿाहिरां ज़बरदस्त एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्ट मूजिब मुज़ाहिरीन हथनि में प्ले कार्ड बैनर ऐं पोस्टर्स खया हुआ ऐं ज़्यादतियूं नामंज़ूर जा नारा पिणु हणंदा रहिया। एहतजाज बाद तमामु एहतजाज कंदड़नि सखर बोर्ड ऑफिस पहुची विया, जिते इन्हनि अलामती बुख हड़ताल कई ऐं ज़मीन ते वेही करे एहतजाज रिकॉर्ड करायो। उन मौके ते एसोसिएशन जे अॻुवाणनि मौलाना महमूद चाचड़, हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा चाचड़, अब्दुल रहमान समेजो, अब्दुल करीम अंडहड़ ऐं ॿियनि सीनियर उस्तादनि ख़िताब कयो। एहतजाज दौरान हिननि चयो त सखर बोर्ड तरफ़ां अरबी मज़मूननि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे, जे सबबि सिर्फ़ उस्ताद न पर शागिर्दनि जो बि मुस्तक़बिल ख़तरे में पइजी वियो आहे। उस्तादनि खे इन जे बुनियादी हक़नि खां महरूम रखियो वियो आहे। इन्हनि चयो त हर एहतजाज ऐं दरख़्वास्तूं ॾियण जे बावजूदि सखर बोर्ड इंतिज़ामिया ऐं मसइले जे हल लाइ संजीदा नज़र न पई अचे।